सखर जे ज़िले इंतज़ामिया पारां कश्मीरियुनि ते ज़ुल्म ख़िलाफ़ कारो ॾींहुं मल्हाइण ऐं कश्मीरियुनि सां यकजहती जे इज़हार लाइ कमिश्नर सखर समीउद्दीन सिद्दीकी जी अॻवाणी में म्यूनिसिपल स्टेडियम खां सखर प्रेस क्लब ताईं वॉक रैली कढी वई। रैली में मेयर सखर बैरिस्टर अरसलान इस्लाम शेख, डीसी सखर फयाज़ महेसर, असिस्टेंट कमिश्नर सिटी सखर सोबिया फलक, कमिश्नर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन सखर मोहम्मद अली शेख, वाइस चेयरमैन मकी शाह टाउन कमेटी गुलाम मुर्तज़ा घांगरो, समाजी अगवान डॉक्टर सईद अहमद ऐवान समेत यूसी चेयरमैन, मकानी इदारनि जे नुमाइंदनि, मुख़्तलिफ़ खातनि जे ऑफिसरनि, स्कूली शागिर्दनि, उस्तादनि ऐं शहरनि वॾे अघ में शिरकत कई। रैली के खिताब कंदे कमिश्नर सखर समीउद्दीन सिद्दीकी, मेयर सखर बैरिस्टर अरसलान इस्लाम शेख ऐं ॿियनि चयो त पाकिस्तान जी अवाम, पाकिस्तान जी हुकूमत ऐं उन्हनि खे सॼी दुनिया में रहंदड़ कश्मीरी हर साल 27 अक्टूबर ते कारे ॾींहं तौरु मल्हाईंदा आहिनि। 27 अक्टूबर ते भारत वाला रियल कश्मीर में पंहिंजूं फ़ौजूं उतारियूं ऐं इन ते गैर क़ानूनी कब्ज़ो कयो, जेको अॼु बि मौजूदु आहे। इन ॾींहं खां वठी इंसानी हक़नि जी भञकड़ियुनि जो अहिड़ो दौरु शुरू थियो जो कश्मीरी बुनियादी इंसानी हक़नि लाइ मुकमल तौर ते महरूम थी विया आहिनि। सदन जी आज़ादी लाइ जारी जिदोजहद जे सिफ़ारती ऐं इख़लाक़ी हिमायत जारी रहंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची